अस्सलाम वालेकुम दोस्तों, माशाल्लाह ज़बरदस्त आज़म मेंगल ऐं गुलाम ड्रामे जे बारे में नई अपडेट ज़बरदस्त तव्हां शेयर कंदा हलूं। कल आज़म मेंगल जी काफ़ी शूटिंग ॿिए स्पेल जी थी। जी हाँ दोस्तों, तव्हांखे बार बार ॿुधाए रहिया हुआसीं त आज़म मेंगल जी शूटिंग रहियल आहे ॿिए स्पेल जी। कल काफ़ी ख़ैर सां आज़म मेंगल जी शूटिंग थी वई ऐं मीर जी यानी इरफान शेख जी बि इजाज़ मल्हा काफ़ी ॿिया अदाकार सुठा सुठा साईं निसार शाह कल इन्हनि जी ज़बरदस्त शूटिंग थी ऐं जेको आहे ॿियो स्पेल शूट थी रहियो हो उन जा काफ़ी सीन आज़म मेंगल जा हुया जंहिंजो इंतज़ारु हुयो बलूचिस्तान खां अचिणो हुयो ऐं कल उहे सीन काफ़ी शूट थी विया। ॿियो स्पेल बि लॻभॻि दोस्तो मुकमल थियण वारो आहे। तव्हां ईअं सम्झो अधु खां मथे टियों हिसो थी चुको आहे ऐं उम्मीद अली कलवड़ साहब, यासिन बोज़दार ऐं इम्तियाज़ बलोच काफ़ी नवां अदाकार ॿिया कुझु पुराणा इन्हनि जी कल शूटिंग कई वई माशाल्लाह सुठे नमूने सां बहितरीनु नमूने सां। कल जेको आहे ज़बरदस्त कल पहिरीं माना 3 ॼणा एॾी हाई लेवल जी शूटिंग कई वई आहे दोस्तो। तमामु जल्द गुलाम ड्रामो जेको आहे ॿियो स्पेल मुकमल थींदो ऐं पहिरें स्पेल जी पोइ जेको आहे एपिसोड हलाईंदा प्रोमो हलाए करे पोइ पहिरियों एपिसोड हलाईंदा। बसि कुझु वक़्तु तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे ऐं इंतज़ारु सुठी शइ जो कबो आहे माशाल्लाह। ऐं आज़म मेंगल जा दोस्तो अहिड़ा सीन शूट कया विया इरफान शेख खे वॾो खुटको ॾिनो वियो ऐं बुछड़ो कयो वियो, मिटी में धूड़ कयो वियो जीअं ज़हर ज़िंदगी में धूड़ कंदा आज़म मेंगल वारा हिन खे बि इरफान शेख खे वॾो सटको ॾिनो वियो ऐं इहे सीन शूट कया विया ऐं दफ़ा मिटी में धूड़ो धूड़ भला सीन हुया माशाल्लाह। ॾिसण वटां बहितरीनु मज़ो बि अचे पियो ॾिसण में। जॾहिं तव्हां इहो साम्हूं ॾिसंदो ड्रामे में तव्हांखे अञा मज़ो ईंदो। इरफान शेख खे धूड़ो धूड़ मिटी में कुटबो ॾिसबो त इहो नओं अनोखो हिकु जेको आहे न इरफान शेख जा सीन हूंदा। अॻे अहिड़ा सीन इरफान शेख जा तव्हां न ॾिठा हूंदा यानी मीर जा। इहे अनोखे तरीक़े जा माशाल्लाह बहितरीनु दोस्तो वीडियो पको पंहिंजी पुॼाणी ते उमेद तव्हां हेसि ताईं ॾिठो हूंदो। हिन खे लाइक सब्सक्राइब असां चैनल खे शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में ॿिए एपिसोड में ऐं इहा लिंक शेयर ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।